बाबा साईं, अजो को अखबार पढ़ो था? छो छा थियो? अखबार में का एड़ी तेड़ी खबर छपी आ छा? सिर्फ एड़ी तेड़ी? हाणे त मरियम जे निकाह ते भी शक कयो तो वने। ऐं अखबारन में छपजी रहियो आहे त उहा उम्मीद सां भी आहे। ऐं वॾी ॻाल्हि त इहा त हुन वटि पंहिंजे निकाह जो को सबूत भी कोन्हे। हे ॾिसो, दुनिया सां गॾु गॾु असांजी जागीर जा माण्हू भी ये कहानियूं पढ़े रहिया आहिनि। बाबा साईं, तेरियां त हिन छोरीअ असांजे घर जी दीवारूं ओरांगे असांजी इज़त रख में मिलाए छॾी। ऐं हाणे बाबा साईं, जेके हुन रख मां चिणगूं थियूं निकिरनि न, उन्हनि मुंहिंजे अंदर में बाहि बारे छॾी आहे। सब्र कर जलाल, सब्र कर। असांजे खानदान जी किस्मत में शायद इहो ॾींहुं लिखियल हो। त छा बाबा साईं, हिन खानदान जी किस्मत, इज्जत, गैरत के इहा छोरी सरेआम नीलाम कंदी रहंदी ऐं मां चुप रहंदुसि? थधो थी पुट, थधो थी। मुंहिंजे ॻोड़नि खे ॾिस। अम्मा, ॻोड़नि सां बाहि नाहे विसामंदी। सब्र कर बाबा, सब्र कर। सोचे था वठो कुछ न कुछ, सोचे था वठो। बाबा साईं, जेकॾहिं बाहि खे न विसाइजे न त उहा वधंदी वेंदी आहे। ऐं जागीरुनि जी जागीरूं साड़े रख जो ढेर बणाए छॾींदी आहे। तू समझण जी कोशिश कर शौकत। अहिड़े क़िस्म जो ख़बरूं हाकिम अली खान जी इज्जत ते दाग आहिनि। असां खां वधीक इहो उन्हनि जो मसइलो आहे। उन्हनि खां वधीक मुंहिंजी इज्जत ऐं गैरत जो मसइलो आहे। दा साईं, तुंहिंजी उन छोकिरीअ सां अञा शादी त कोन थी हुई न? कहिड़ी ॻाल्हि था कयो दा साईं? हू मुंहिंजे नाले थी चुकी हुई, मुंहिंजी मङे थी हुई। ॾिस शौकत, उन छोकिरीअ असांजे घर जी नुंहुं न, पर हाकिम अली खान जी धीउ जी हैसियत सां उन्हनि जे घर मां ॿाहिरि कदम खयो। इन करे इन मामले खे छॾे करे तूं वञी पंहिंजूं ज़मीनूं संभाल। अदा साईं, ज़न ज़र ऐं ज़मीन वारी चवणी अवां त ॿुधी हूंदी। ज़मीन 3 नंबर ते आहे, पर हिन चवणी में औरत 1 नंबर ते आहे। ऐं मां पहिरियां उन औरत सां त निबिरी वठां। झगड़े जी जड़ ई इहा चवणी आहे। शौकत, शौकत, छा ॻाल्हि आहे साईं? हाकिम अली खान जी धीउ जे बारे में रोज़ानो कंहिं न कंहिं अख़बार में का न का ख़बर लॻे थी, छपजे थी। ऐं ही छोकिरो जज़्बाती थी करे मरण ऐं मारण जूं ॻाल्हियूं थो करे। हू अहिड़ो को बि कदम कोन खणंदो। हू अख़बार में का ख़बर ॾिसी कावड़ में थो अची वञे, पर पोइ वरी सही थी वेंदो आहे। अजायो, तव्हां परेशान न थियो, तव्हां वेहो। तव्हां चांहि पींदो? मां चांहि ठाहे अचां। साईं, कोठे जा पढ़ियल लिखियल छोकिरा था ॿुधाइनि अॼुकल्ह अख़बार में ॾाढियूं ख़बरूं पियूं छपजनि। ख़बरूं? कहिड़ियूं ख़बरूं बाबा? रईस, हिकिड़ी ख़बर ही बि ॿुधी अथमि त नंढी साइण साहिबा खे पाण सां गॾु वठी वई आहे। तोखे ख़बर न आहे छा? जेके अख़बार फ़रोश हूंदा आहिनि, ख़बरूं ठाहिण वारा, इन लाइ छा छा छपे छॾींदा आहिनि। साईं, मुंहिंजी धीउ वापसि करायो। अची वेंदी बाबा, अची वेंदी। तूं हीअं कर जो तूं पंहिंजी धीउ खे पाण वठी अच। पर बाबा, इहा बि त ख़बर न आहे त हू आहे किथे। बस पतो तोखे मां थो ॿुधायां। ठीकु आहे साईं,
जेकॾहिं तव्हां ॿुधायो था त आउं ईंदुसि। बाबा तूं भाड़े ख़र्च खां न घबरा, ज़रूरत खां वधीक मां तोखे पैसा ॾेई छॾींदुसि, ठीकु आहे? पहिरीं पंहिंजी वञी सुहिणी धीउ खे वठी आ। ॿिया त ॿुध छा ॻाल्हि आहे यार, ॿुध त तोसां पियो ॻाल्हायां न मां, कहिड़ो कमु अथई? ॿुधी चवनि थो अचु त कमु आहे हिकिड़ो नंढड़ो यार। ॿुधाए छा ॻाल्हि आहे, तंग करे छॾियो अथई? मूंखे पेपर पेन ऐं एनवलप खपे। तोखे ख़बर न आहे इहे जेल में सहूलियत कोन मिलंदियूं आहिनि, ख़बर आहे? पर थी सघे थो इहे शयूं मूंखे हिन फांसी जे फंदे खां बचाए सघे। यार तुंहिंजी ॻाल्हि त सम्झ में ई कोन थी अचे असांखे। ॻाल्हि ॿुध, तूं ख़ुदा खे त मञंदो ई न, तोखे उन ई ख़ुदा जो वास्तो आहे, मूंखे हाणे ॾे प्लीज़ प्लीज़, मां हथ थो जोड़ियां। हल ॾिसां थो हिन ॻाल्हि खे। आउं वॾी मुश्किल सां पंहिंजी धीउ खे तलाश कंदे कंदे हिते पहुतो आहियां। जेकॾहिं साहिबा तव्हां सां वञणु थी चाहे त पोइ मूंखे को बि एतिराज़ु कोन्हे। हलिया धीअ, मां तोखे वठणु आयो आहियां। जी असां तमामु मिस्किन माण्हू आहियूं, तूं हुनखे पाण सां गॾु वठी न अची हा, ऐं जावेद जे हथां हू बेगुनाह न मारिजी वञे हा, ऐं जावेद पुटु जेल में बि न हुजे हा। बाबा, मां पंहिंजी मर्ज़ी सां आई आहियां, ऐं इहा त क़िस्मत जी ॻाल्हि आहे। शायदि ख़ुदा खे ईअं ई करिणो हुयो। त पोइ धीअ, हाणे से मूंसां गॾु हल, अचु त हलूं। न बाबा, मां देह खे अकेलो छॾे काॾे बि न वेंदसि। चाचा, इहा ॻाल्हि त सच आहे त मुंहिंजे करे तव्हांजे घर में इलाही मुसीबतूं आयूं आहिनि। मुंहिंजे करे अदा जावेद जेल में हली पियो ऐं अदा नादिर मारिजी वियो। मूंखे हिन ॻाल्हि जो इलाही अफ़सोस आहे। जेकॾहिं मूंखे इहा ख़बर हुजे हा त ज़िंदगी मूंखे कहिड़ा कहिड़ा मोड़ ॾेखारींदी त मां कंहिंजी बि ॾोहारी न हुजां। साहिबा, तूं मुंहिंजे करे छो बाबा साईं खे वापसि थी मोकिली? मूंखे तुंहिंजी वफ़ादारी क़बूल आहे, तूं वञी थी सघे। अदी, तूं बि त कंहिं ॻाल्हि जे करे पंहिंजे माउ पीउ खे छॾे ॾिनो आहे। मां काॾे बि कान वेंदसि, हाणे जीअण ऐं मरण तोसां ई आहे। सुहिणा, मां त वॾी ॻोल्हा खां पोइ हिते पहुतो आहियां, ऐं मुंहिंजी धीउ त हलण लाइ तयारु न आहे। चाचा, तव्हां परेशान न थियो। साहिबा जॾहिं बि वापसि वञणु चाहींदी, मां पाण हुनखे छॾे ईंदसि। ठीकु आहे अम्मा। दुख न कजो बाबा, तव्हां ई त मूंखे हवेली वारनि सां वफ़ा करणु सेखारी हुई। अदा ऐं भाॼाई जो ख़्यालु रखिजो। मां जल्दी ईंदसि। ड्रामा सीरियल मक्तल तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।